الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. السلام عليكم ورحمة الله وبركاته. अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। मुझे चइबो त अल्लाह पाक क़ुरान पाक में फरमायो चइनि हिकिड़ी सूरत में 4 भेरा वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फहल में मुद्दकिर, माना चैलेंज आहे बाक़ाइदा त असां खे आसान कयो आहे को सम्झण वारो तदबुर करण वारो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां वटि ज़िक्र जो मतिलबु 2 हूंदा आहिनि, हिकु त नसीहत सम्झाणी, ॿियो आहे माना मेमोराइज़ करणु, यादि करणु। असां मेमोराइज़ त तमामु असां हुन में रिच आहियूं, मिलियंस ऑफ माण्हू आहिनि जिन खे मेमोराइज़ थियल आहे, हर एज जा माण्हू, नंढे खां वॾे ताईं। सम्झाणी असां वटि घटि आहे। असांजे हिननि सेशन जो मक़सदु इहो आहे त क़ुर शरीफ़ खे थोरो सिखूं ऐं सम्झूं ऐं अलाह पाक हुन में असांखे तौफ़ीक़ नसीब करे त अमल कयूं। छो जो क़ुर ॼाणण सां सवाब त थिए थो, सिखूं था, पर ॼाण में सभु कमु कोन्हे को। छो जो काफ़िर जेके जिन अमल न कयो उहे त उन्हनि खां वधीक सम्झण वारो कहिड़ो क़ुर पाक खे, पर छा दिलि में लहे, क़ुर पाक लहे दिलि में, इहा वॾी कामयाबी आहे। अलाह पाक सां कोशिशि कयूं त अलाह पाक असांखे इंशाअल्लाह ताला इन जो फ़ाइदो ॾींदो ऐं क़ुर असांजे दिलि में लहंदो इंशाअल्लाह ताला। जीअं नईम साहिब चयो त सिपारो 3 अम सिपारो ऐं सां अम, ऐं दुआ सभु अलाह पाक खां रब्बि ज़िदनी इल्मा, जेको असां पढ़ूं अलाह पाक असांखे हुनजो इल्मु नसीब करे। ऐं इन दुआ आहे रब्बि ज़िदनी मां, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में, त इल्मु असांजो जॾहिं इज़ाफ़ो थिए उहो थिए कहिड़ो, इल्मु नाफ़े, फ़ाइदे ॾियण वारो इंशाअल्लाह ताला, जंहिं ते असां अमल कयूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह जा वॾा एहसान आहिनि, छो जो अल्लाह जी मदद खां सवाइ का शइ मुमकिन कान्हे का। असां जॾहिं सेशन शुरू कयासीं, माना साल ॾेढ अॻे, त नंढियूं 27 आयतूं माना सूरतूं पढ़ियूं हुयूं। उन खां पोइ छो जो उहे जेके सिलेबस में हुयूं, जेको मां ख़ुदि पढ़ी हुयूं, त उन खां पोइ असां इहो शुरू कयोसीं त या वञूं असां त सूर बक़रा खां सभु शुरू कयूं, पूरो सम्झाणी सिखणु, या वरी 3 सिपारो पहिरीं शुरू कयूं। त असांजो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जेके असांजा सीनियर मेंबर्स आहिनि, सभिनी जे मशवरे सां असां 3 सिपारो सिखणु शुरू कयोसीं। उहो ॾींहुं आहे अॼु असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जॾहिं 90 खां शुरू कयो, जेका 78 नंबर सूरत आहे क़ुर पाक जी, 3 सिपारे जी पहिरीं सूरत 78 आहे। ऐं अॼु असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ूं था पिया 106 असां मुकमिल करे चुका आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इनखे बार बार पढ़बो त पोइ हिन में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं, पर अल्हम्दुलिल्लाह असां कवर करे चुका आहियूं हिन में काफ़ी शयूं। त सम्झाणी बि, थोरो ग्रामर बि, काफ़ी शयुनि जी ॼाण असां करे चुका आहियूं अल्हम्दुलिल्लाह। हाणे बाक़ी जेके सूरतूं रहनि थियूं पियूं उहे इंशाअल्लाह ताला आस्ते आस्ते पूरियूं कबियूं। उन खां पोइ प्लान हूंदो त छा कजे, उहो वरी मशवरे सां हलबो। त जाकी असां बाक़ी कंदासीं त टोटल वञी इहे टोटल थियनि घणी थियूं, 37 सूरतूं थियनि थियूं पियूं सूर ने 3 सिपारे जूं अम जूं। हिन ॾाढो ॾिसो त हिन हिकिड़ी लाइन में न ही 10 नाला आहिनि सूरतुनि जा, त ही 10 ही 20 30 ऐं ही आहिनि 7 सूरतूं, 3 बिला ख़ाली आहिनि, टोटल 37 इंशाअल्लाह ताला पूरा कंदासीं त असांजो 3 सिपारो मुकमिल थी वेंदो। अॼु सिखूं था इंशाअल्लाह ताला सूरतुल माउन। आहिनि वरी इहो सोचजे माउन न आहे, हिनखे ध्यान सां पढ़िजे। असां ग़लती थियनि थियूं यकीनन, आहिनि जिते हुजे माउन, अस्सलाम अलैकुम चवण जी कोशिशि कजे। असां चवंदा आहियूं अस्सलाम अलैकुम, अलिफ चवंदा आहियूं, अलिफ न आहिनि आहे, ठीकु आहे। त इहो 107 नंबर आहे, हिन में कुल आयतूं आहिनि 7। हिन में 3 ॻाल्हियूं आहिनि उन्हनि बाबति आहे जिन दीन जो इनकार कयो आहे। हक़ीक़त में इनकार न आहे, इहो लफ़्ज़ खे अञा थोरो करेक्ट करणु खपे, छो जो इहो क़ुर शरीफ़ जो सही तर्जुमो न थींदो जेका आयत जो आहे, इहो थींदो जिन दीन खे कूड़ भायो आहे। हक़ीक़त में इन ग़लती मां करेक्शन थी सघे थी असांजी। इन लफ़्ज़ खे ॾिसंदासीं त इहो जेको हिते असां लिखियो आहे दीन जो इनकार, अमूमन सिंधी में असां इहे चई सघूं था पिया, पर इहो पूरो लफ़्ज़ जी ट्रांसलेशन कोन थींदी जेको इन सूरत में आयल आहे, उहो ॾिसूं था कीअं। अच्छा, उन खां पोइ मूं हींअर महसूसु कयो, लिखियो त मूं हुयो पर हींअर महसूसु कयो त इहो ईअं न आहे। उन खां पोइ ॿी ॻाल्हि इहा त यतीम सां सुलूक जे बारे में ॻाल्हि आई आहे।
टियों मिस्किन खे खाधो खाराइण बाबति ॻाल्हि आई आहे, पर कहिड़ी ॻाल्हि आई आहे उहा ॾिसंदासीं। उन खां पोइ सूरत जो ॿियो पार्ट आहे, ॿ पार्ट ईअं सम्झनि हिन जा आहिनि। ॿियो पार्ट कहिड़ो आहे? निमाज़ जी ॻाल्हि आहे। ऐं निमाज़ जे लाइ ॻाल्हि अलाह पाक ईअं कोन सूरत में आयो आहे त निमाज़ पढ़ंदो त सवाबु थींदो, ज़रूरी अथव, फ़र्ज़ अथव, 5 वक़्त पढ़ो। कहिड़ी ॻाल्हि आई आहे हिन सूरत में निमाज़ बाबति? निमाज़नि लाइ वेल आहे। कमाल न आहे? आयत शुरू थींदी उहा चए थी निमाज़नि लाइ वेल आहे। असां उहो ॾिसंदासीं, कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह त छो अलाह पाक कहिड़ी ॻाल्हि आहे जो निमाज़नि लाइ वेल चयो आहे। निमाज़नि लाइ त फ़ाइदो आहे, निमाज़नि लाइ त बिशारत हुजे या बशारत हुजे या निमाज़नि लाइ वेल हुजे, इहो सिखण जी ज़रूरत आहे न। इंशाअल्लाह ताला सिखंदासीं। हीअ सूरत आहे, असीं तिलावत कंदासीं। अमना साहब ऐं वलीला साईं कोन न सावट नहीं है कंहिं कम बैलान जेको को तिलावत करण चाहे सी कोई भी अमना साहब साईं साईं जी जी हाँ मेहरबानी कंदो थोड़ी इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदउल यतीम वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन फ़वैलुल लिलमुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन वयमनऊन अलमाऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। माशाअल्लाह साईं, जबरदस्त मेहरबानी साईं। हिते साईं जेका तिलावत कई तव्हां नोट कयो हूंदो, उहो हिते असां अॻिते ग्रामर जेको पार्ट आयल ग्रामर सॉरी तजवीद जो तव्हां ॾिसो त हिते लिखियल हो फ़वैलुन, हिते लिखियो आहे लिल मुसल्लीन। त साईं जेका तिलावत कई साईं चयो फ़वैलुल लिल मुसल्लीन। हाणे हिते जो नून जो आवाज़ न आयो, इहो बहितरीन तिलावत आहे। माशाअल्लाह ज़बरदस्त साईं, माशाअल्लाह अल्लाह मुबारक थी। उहो इन जे करे छा आहे त असां तनवीन जो कानून सम्झी आया आहियूं त जॾहिं बि तनवीन खां पोइ लाम हूंदो आहे त इदगाम थींदो आहे। इदगाम छा थींदो आहे? उहो कामिल, यानी नून आवाज़ नकम आवाज़ न अचणु खपे, हुन न थिए। ॾिसो तिलावत में साईं नून जो आवाज़ न आयो, फ़वैलुल लिल मुसल्लीन साईं पढ़ियो। माशाअल्लाह साईं अल्लाह मुबारक थी, बहितरीन। हाणे इहा ॻाल्हि असांखे मां सदाईं फसैस कंदो आहियां, इहा ॻाल्हि पाण ते ॿियनि ते सभिनी ते घर भातियुनि ते बि, त असां चवंदा आहियूं सूरह यासीन पढ़ासीं। मां सूरह यासीन पढ़ी, सूरह यासीन खां पुछे त कहिड़ो नंबर सूरत आहे क़ुर पाक में? ख़बर न आहे त 22-23 सुपारे में ॿिनि में आहे, सूरत जो नालो न नंबर न ईंदो। सूरह कहफ जुमिनी पढ़बी आहे, बिल्कुलु पढ़बी आहे। सूरह कहफ जो नंबर कहिड़ो आहे? सूरह कहफ जो नंबर माण्हू परेशान थी वेंदो त नंबर यादि न हूंदो। मां चवंदो आहियां नंबरनि ते पढ़जे। हाणे हीअ सूरह हीअ जेको सिपारो आहे न, हिन में 30 सिपारे में नंढियूं नंढियूं सूरतूं आहिनि, इहे तमामु घणियूं नंबर यादि न बि बीहनि, ख़ैर आहे जेकॾहिं सीक्वेंस में, पर वॾनि सूरतुनि जा नंबर यादि हुजणु खपनि। सूरह यासीन 36, सूरह कहफ 18, बनी इसराइल 17 उन खां पहिरीं, 19 कहिड़ी आहे? सूरह मरियम, मुंहिंजे ख़्याल में मता ग़लति हुजां। अहिड़े नमूने सां नाला नंबर यादि हुजणु। हीअ असां सूरह कुरैश पढ़ीसीं 106, 107 आहे अलमाउन, ऐं इन खां पोइ कहिड़ी ईंदी? 108 सूरतुल कौसर। माना इहो ईअं सीक्वेंस ख़बर हुजणु खपे। इंशाअल्लाह अॻिते हलूं था पिया। हाणे हिन जो तर्जुमो, माना सवली सिंधी में तर्जुमो सिंपल। अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन। हाणे तव्हां ॾिसो त हिकिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि न पाण खे अॻु में ई सम्झ में अचनि था पिया। युकज़्ज़िबु, कज़िब जेको आहे असां कज़िब कूड़ो, काज़िब ॿुधंदा रहंदा आहियूं। बिद्दीन जेको दीन माना असां ॿुधंदा आहियूं, दीन आहे, दीनी माना। अहिड़े नमूने सां काफ़ी लफ़्ज़, यतीम असां सभिनी खे ख़बर आहे, मिस्किन जी ख़बर आहे, ताम ख़बर आहे। इहे लफ़्ज़ कहिड़ा ॾुखिया आहिनि, है न? बाक़ी ॿिया लफ़्ज़ आहिनि जेके उन्हनि खे सम्झिबो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब थी अल्लाह पाक फरमाए थो पियो। हाणे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ब्रैकेट में लिखियल आहे, पर इहो छो लिखियल आहे? कीअं सम्झ में अचे त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मुखातिब आहे? जीअं आयो आहे न अॻे वदुहा में ॾिठोसीं त जेको आहे न क माना तो थींदो आहे न, अहिड़ी नमूने सां ही आहे अरायत, ही त फाइल आहे। हिनखे पोइ अॻिते सम्झंदासीं असां इहो कीअं आहे इहो। पर
ही आहे इहो माना फेल आहे तो ॾिठो छा खे छा उन खे ॾिठोई जेको अमलनि जे बदिले मिलण खे कूड़ भाईंदो आहे। ॾिसो हे इनकार करणु ऐं कूड़, इनकार ऐं कूड़ में फ़र्क़ु आहे, इहो असां थोरो ॾिसंदासीं अॻिते हली आयत में इनकार छा आहे कूड़ छा आहे। ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे जो अरायत माना इहो त छा तो ॾिठो, इन करे इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब आहे। अल्लाह पाक जे हिकिड़ो हैरत में चयो छा कंहिंखे चइबो आहे न छा ॾिठो तो ॾिठी ऐं छा कयो ॾिठी, माना हुनखे ख़बर आहे उनखे रिमाइंड करे जो त इन जी अहमियत। ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा उन खे ॾिठोई जेको अमलनि जे बदिले मिलण खे कूड़ भाईंदो आहे। पोइ उहो साॻियो जेको छोरे ॿार खे धिकींदो आहे। फ़ज़ालिक अल्लज़ी यदउल यतीम, यतीम माना छोरो ॿार, उनखे धिकींदो आहे। वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन, ऐं कंहिं माना मिस्कीन जे खाराइण ते रोबत न ॾियारींदो आहे। हाणे हिन में इहो बि ॾिसणो आहे, अॻिते हली आयत खे सम्झंदासीं इन्हनि खे हिते मां थोरो तर्जुमो पढ़ी थो वञा। पोइ उन्हनि निमाज़ुनि लाइ वियल आहे, हाणे हिते अची वई टॉपिक थोरो ॼणो डिफरेंट थी वियो। पोइ इन्हनि निमाज़ुनि लाइ वियल आहे जे पंहिंजे निमाज़ुनि खां गाफ़िल रहंदा आहिनि, उहे जेके रिया कंदा आहिनि ऐं मना कंदा आहिनि नंढियुनि नेकियुनि जी। इहो थियो तर्जुमो। हलूं था पंहिंजे माना सम्झाणी ते हिकु हिकु आयत जी। हाणे अरअयतल्लज़ी युकज़िबु बिद्दीन, हे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ॾिठुई। हाणे जेको बिलू में छा न छा ॾिठुई, हाणे ॾिठुई खे बिलू छाजे करे आहे, इहो फ़िल आहे, ठीकु आहे न। अ जेको आहे थींदो आहे छा, आयत जेको आहे न ॾिठुई, हिन जो मतिलबु इहो आहे। मक़सदु चवण जो इहो आहे त क़ुर पाक में टे कहिड़ो बि त आयत खणंदो त टे शयूं हूंदियूं, टिनि मां का बि हिकिड़ी शइ हूंदी। माना या हूंदो इस्म, कंहिं शइ जो नालो हूंदो, या हूंदो फ़िल, कोई बि कमु थींदो हूंदो उनजी ॻाल्हि कबी। ऐं इहो ॾिसण बि ॾिठी माना छा, माना इहो फ़िल आहे, को कमु थियो न, इन करे इहो फ़िल आहे। टी ॻाल्हि कहिड़ी हूंदी आहे, टियों हूंदो आहे हर्फ़। जेकॾहिं इस्म न हूंदो, फ़िल न हूंदो, त टियों जेको कैटेगरी आहे उहो हूंदी हर्फ़। हर्फ़ जो कमु छा हूंदो आहे, उहो इस्म या फ़िल जे लफ़्ज़नि खे पाण में मिलाईंदो, ठीकु आहे न। त हाणे ही छा आहे, ही फ़िल आहे, माना कोई बि कमु थिए थो पियो न, ॾिठुई छा ॾिठुई, उन खे इहो सुवालु आहे, हीउ जेको ईंदो आहे असांखे ख़बर आहे सुवाल जो हूंदो आहे, उन खे जेको कूड़ भाईंदो आहे। हाणे इहो कूड़ भाइण बि छा आहे, को कमु आहे न। युकज़िबु बिद्दीन, छा में, अमलनि जे बदिले मिलण में। पर हिते ॻाल्हि ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे, त तर्जुमो त असां ॾिठोसीं, पर जेको कमु थिए थो पियो उहो छा आहे, उहो फ़िल आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे, हलूं था अॻिते। अ माना छा, इहा असांखे ख़बर आहे, हिनखे असां चवंदा आहियूं हर्फ़ुन इस्तिफ़ाम। इस्तिफ़ाम माना सुवाल कबो आहे न, जॾहिं ही उहो सुवाल जो आहे, हर्फ़ आहे इहो। जॾहिं ईंदो आहे अ जो मतिलबु हिकिड़ो ॿियो बि थींदो आहे, माना मां अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, उहो जुमिले ते डिपेंड करे थो पियो त मां पनाह घुरां थो पियो। अऊज़ु, अ माना मां लाया, उहो हर्फ़ इस्तिफ़ाम न आहे। ही छा आहे, जॾहिं को फ़िल थिए थो पियो न, उनमें जेकॾहिं इहो आयो आहे न, इहो हर्फ़ इस्तिफ़ाम आहे, माना सुवाल थो करे, ठीकु आहे। जुमिले जे हिसाब सां थींदो माना सां हिकु इहो। उन खां पोइ हीउ जेको रआयत आहे, रआयत थींदो या युकज़िब हिते ईंदो, इहे ॿई फ़िल आहिनि। हिनखे असां कीअं लिखंदा आहियूं, आम तौर ते जॾहिं को बि लफ़्ज़ लिखबो आहे त उनखे ॿ हे तनवीन लिखबी आहे न, दमतैन लिखबो आहे, सिधो पेश उबतो पेश, उल्टा पेश न, उबतो पेश। हर्फ़ुन, फ़िअलुन, या वरी ईंदो इस्मुन, इहो जेको अल्लज़ी आहे इहो इस्म आहे, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ हीउ जेको दीन आहे न, उहो बि इस्म आहे, है न। हिन में जेको बा आहे इहो छा आहे, इहो हर्फ़ आहे, हर्फ़ जारिन हिनखे चइबो आहे। उहो असां अॻिते बि ॾिसंदासीं इंशाअल्लाह। त दीन थियो इस्म। हाणे दीन जूं ॿ माना आहिनि, जज़ा ऐं सज़ा। ॿियो आहे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। असांजो इस्लाम जॾहिं असांजो दीन चवंदासीं न, इस्लाम छा आहे, माना उहो ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे। उन में मज़हब हिकिड़ो हुनजो पार्ट आहे, हिकिड़ो फैथ ऐं ॿिया रिचुअल्स जेके हूंदा आहिनि, जीअं कीअं छा छा कजे छा न कजे,
जे शरीयत चइजे ठीकु आहे मक़सदु चवण जो इहो आहे त दीन मां ॿ मतिलब निकिरंदा आहिनि हाणे हिते जॾहिं दीन थो अचे इहो उहो ई आहे जज़ा ऐं सज़ा जी ॻाल्हि उनखे कूड़ो भाईंदो आहे हाणे कूड़ो भाईंदो आहे इनकार में कहिड़ो फ़र्क़ु आहे युकफ़िरु न चइबो आहे युकफ़िर न आहे युकज़िब आहे हिते युकफ़िर बि अची सघे पियो जो कफ़िर चवां त उनखे चवंदा इनकार कंदो भई जेको हिकिड़ो इनकार कंदो न त उहो माना उन शइ खां सफ़ा परे थी वियो बसि हिकिड़ी शइ जेका आहे को माण्हू खे ॿुधाए थो त भई हीअ शइ एग्ज़िस्ट करे थी पई मां नथो मञा इनकार थो कयां त हुन ते वधीक ॻाल्हि ई कोन्हे का पोइ मां काई बि जेकॾहिं कोई शइ इनकार करे थो पियो भले हुनजो जवाज़ कहिड़ो बि हुजे सही आहे ग़लति पर इनकार थी वियो आहे कूड़ो भाईंदो आहे जो मक़सदु इहो आहे त उनखे ॼाणे थो पियो ॼाणे करे पोइ उनखे कूड़ो थो भाए इहो हुन में फ़र्क़ु आहे यानी उनखे ख़बर आहे कंहिं शइ जी पर पोइ उनखे कूड़ थो भाए इनकार जो इहो आहे थी सघे थो उहा शइ आहे ई न मूंखे ख़बर बि न आहे त आहे या न आहे उनजो इनकार माण्हू करे सघे थो पियो भले ग़लति हुजे हीउ जेको कूड़ भाइण आहे न इहो तमामु सख़्तु वधीक आहे क़ुर पाक जी इहा ई त ख़ूबी आहे त लफ़्ज़ अहिड़ो आयल आहे हिन ते हालांकि आहे काफ़िरनि लाइ इहो छो जो काफ़िर इनकार कंदा न अमलनि जे बदिले जो पर अलाह पाक कुफ़र जो लफ़्ज़ न ॾिनो आहे कुफ़र में इहो हूंदो आहे त का शइ लिकल बि थी सघे थी न थी सघे थो सच वाक़ई न हुजे उहो पर ही अरे तलज़ी छा तो ॾिठो उनखे जेको कूड़ भाईंदो आहे अमलनि जे बदिले मिलण खे जॾहिं आख़िरत में को माण्हू यकीन कोन कंदो त पोइ छा कंदो पोइ पंहिंजी मर्ज़ी सां जीअंदो पोइ उनखे कंहिं शइ जी परवाह न हूंदी त मां सही आहियां ग़लति आहियां अमूमन इख़लाक़ हिकिड़ो माण्हू चवंदा आहिनि माण्हू बहितरीनु इंसान थिए बहितरीनु इंसान थियो तव्हां पर बहितरीनु इंसान थियण जो हिकिड़ो वॾो माण्हू ग़लतफ़हमी इहे हूंदा आहिनि त भई तव्हांजे लाइ स्टैंडर्ड छा आहे बहितरीनु थियण जो मुंहिंजो स्टैंडर्ड इहो आहे त मुंहिंजे लाइ बहितरीनु माण्हू आहे जेको टोपी पढ़े निमाज़ पढ़े ॿिए जे लाइ स्टैंडर्ड न आहे इहा बहितरी जी निशानी न आहे हुनजे लाइ पोइ असां चवंदासीं बहितरीनु माण्हू उहा जेको निमाज़ पढ़े थो पंज वक़्त ॿियो माण्हू जो ख़्यालु रखे थो पियो भेण भाउ सां माउ पीउ सां बहितरीनु आहे सुठो आहे हिन जे मुआशिरे में इहा बहितरीन निशानी कोन्हे का अहिड़ियूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि इन करे इहो ॾाढो हिकिड़ो असां वटि अजीब हिकिड़ो सूरत हाल आहे त माण्हू चवंदासीं मज़हबनि खे छॾियो बहितरीनु इंसान थियो बहितरीनु इंसान जी क्राइटेरिया कहिड़ी आहे इन करे पाण खे वाज़िह करणु खपे त बहितरीनु इंसान असांखे इस्लाम ई ॿुधाए थो ऐं उहो मॉडल जेको आहे असांजो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि जिन खे पूरी दुनिया मञियो आहे त इहो बहितरीनु इंसान हुयो उनखे हा ओड़ा इंसान जा तव्हां थी वञो पोइ तव्हां बहितरीनु इंसान आहियो बाक़ी मज़हब खे छॾे साईं मज़हब मुल्क में माण्हू मुंझाया उहो मज़हब मुल्क में माण्हू कोन मुंझायो आहे कि जेके ग़लति मज़हबनि खे इंटरप्रेट कनि था पिया उन्हनि मुल्क में फसाद कराया मज़हबनि कोन कराया त बहरहाल अलज़ी ते जॾहिं असां आयासीं अलज़ी हिकिड़ो असां अॻु में पढ़ी चुका आहियूं अलज़ी मुज़कर लाइ हूंदो आहे वाहिद लाइ हूंदो आहे हुनजो मतिलबु आहे उहो जंहिं अलती उनजो मोनिस आहे अलज़ीन इनजो जमा आहे इनखे सम्झी आया आहियूं स्लाइड हूंदी जंहिंखे सम्झ में न हुजे पोइ वरी करे सघे थो सुवाल पर हाणे पाण अॻिते हलूं था पिया हिकु हिकु लफ़्ज़ जी ॻाल्हि था कयूं न आया हिकु हिकु आयत जी अलज़ी जो ही मतिलबु थियो उन खां अलावा अॻिते हलूं था पिया ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे इहो ॿुधाए छॾिजे इस्म मबनी आहे इहो इस्म आहे ठीकु आहे इस्म जो नालो आहे हिनजो इस्म मौसूल चइबो हिनखे पर उनखे मौसूल खे अॻिते हली सम्झिबो पर फ़िलहाल हिनखे तव्हां सम्झो त हीउ इस्म आहे छो जो फ़ेल बि न आहे हर्फ़ बि न आहे हीउ इस्म आहे ऐं मबनी उहे थींदा आहिनि जंहिं ते लफ़्ज़ जे आख़िर वारो जे आख़िरी जेका निशानी आहे उहा तब्दील कोन थींदी आहे ख़तमु उहे ईअं ई हूंदा आहिनि जीअं लिखिया पिया आहिनि हिते ॿिया लफ़्ज़नि में जेके बि हूंदा आहिनि उन्हनि में निशानियूं इस्म जूं निशानियूं आख़िर में चेंज थींदियूं आहिनि उन जी माना बि चेंज थी वेंदी आहे पर ही अलज़ी अलती अलज़ीन इहे टे लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जंहिंखे तव्हां पूरी क़ुर पाक में ॾिसंदो त अलज़ी अलज़ी हूंदो अलती खे ॿिए नमूने माना ज़ेर ज़बर इहा ई हूंदी हर जाइ ते ठीकु थियो उन खां पोइ हाणे इहा थी अरैत अलज़ी युकज़िबु बिद्दीन हुन खां पोइ ॿी आयत थो चए फ़ज़ालिकल लज़ी यदउल यतीम जॾहिं उन जो आख़िरत ते
ईमान कोन्हे उहो ई माण्हू करे छा थो उहो ई आहे फज़ालिक इहो ज़ालिक बिल्कुलु इशारो आहे कमाल अल्लाह पाक बाक़ाइदा इशारो थो करे उन ॾे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे इन में थोरो इहो सम्झिजे इहो हिकिड़े ॼणे जी ॻाल्हि थी हले केरु जेको बि हूंदो फज़ालिक लज़ी उहो ई आहे जेको यदउल यतीम छोरे ॿार खे धिकींदो आहे किथे मूं तफ़सीर में पढ़ियो हिकिड़ी जाइ ते त इन सूरत लहण खां अॻे हिकिड़ो काफ़र मालदार हुयो जंहिं वटि के यतीम को सुवाल खणी वियो त उन्हनि खे बाक़ाइदे धिकारे कढी छॾियो हिते इहा सूरत कमाल हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो मकी दौर आहे जंहिंजो ज़िक्र थो पियो हले ही उन ज़माने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं क़ुरान पढ़ी ॿुधाईंदा हुया काफ़िर ॿुधणु कोन चाहींदा हुआ हिन खां पोइ असां सभिनी खे ख़बर आहे त केतिरियूं इस्तेज़ा कंदा टोंकूं कंदा हुआ तकलीफ़ूं ॾिनऊं कंहिं हंधि मूं इहा पढ़ी ॻाल्हि मूंखे ॾाढो एॾी माना तमामु पावरफुल लॻी ऐं हिकिड़ो ॾाढो लुत्फ़ आयो पढ़ंदे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यतीम बि आहिनि पर हुननि खे जेका सपोर्ट कहिड़ी आहे बनु हाशिम कबीले जी छो जो कबीलो उते जो हिसाब छो जो हज़रत अबू पंहिंजे चाचे जे पनाह में हुया न त माना उनखे को चई न सघंदो हूंदो ज़ाहिरी तौर ते मक़सदु एहतियात कंदा हुया ठीकु आहे न पर तॾहिं बि टोंकूं वग़ैरह कंदा हुआ तकलीफ़ूं बि ॾींदा हुया होॾो कुरैश सरदार आहिनि जिन खे पंहिंजी दौलत ते पंहिंजी ताक़त ते हर तरह सां उन्हनि जो कब्ज़ो आहे ऐं हू जीअं चाहिनि तीअं कनि था पिया ऐं हेॾां जंहिंखे हू कुझु नथा सम्झनि हुनजी मुखालफ़त था कनि उहो हिक जे मथां ॿियो कानून ऐं ॻाल्हियूं ॿुधाईंदो थो अचे यानी हू धिकारे थो यतीम खे हेॾो आयत थो ॿुधाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जे लथल त ॾिठी उनखे माना उन ॾे इशारो करे जॾहिं करे थो पियो त कमाल न आहे हिकिड़ो माना कमज़ोरी वारो मामिलो हुजे ऐं तव्हांखे वॾे माण्हू सां माण्हू अवॉइड कंदो आहे या अटकंदो आहे थोरो सोशल मिसाल ॾिसूं था पिया हीअं त होॾो काफ़िरनि जी जेका सख़्ती आहे हेॾो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुरान पाक जूं आयतूं ॿुधाए उन्हनि खे उन्हनि जूं ॻाल्हियूं था पिया ॿुधाइनि वॾो सबक़ ज़ालिक लज़ी यदउल यतीम उहो ई आहे जो छोरे ॿार खे धिकींदो आहे त माना हुनजी का चङाई त कोन थी ॿुधाइजे हुनजी ख़राबी थी ॿुधाइजे उन सरदार जी उन माण्हू जी जेको इहो करे थो पियो उनजी ख़राबी थी ॿुधाइजे लफ़्ज़नि ते अचूं था पिया फ माना पोइ असांखे ख़बर आहे इनखे चइबो आहे हर्फ़ुन हर्फ़ अतफ़ चइबो आहे हिनखे ॿ अखर ॿिया आहिनि जेके हर्फ़ अतफ़ चइबो आहे असांखे पाण ख़बर आहे सभिनी खे हिकिड़ो आहे व माना ऐं ॿियो हिकिड़ो टियों लफ़्ज़ आहे सुम आमीन इहे टे अखर आहिनि हर्फ़ आहिनि इन्हनि खे हर्फ़ अतफ़ चवंदा आहियूं असां इहे पाण में लफ़्ज़नि खे मिलाए करे माना कढंदा आहिनि डिफरेंट त हिन जो मतिलबु छा आहे फ माना पोइ फज़ालिक लज़ी उहो ई आहे जो छोरे ॿार खे धिकींदो आहे ज़ालिक छा आहे इस्मुल इशारा आहे इहो बि इस्म आहे इस्म जा खोड़ क़िस्म न छोजो इन 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि अंग्रेज़ी जा तंहिंमां अंग्रेज़ी में जेको वर्ब आहे उहो फेल आहे असां वटि हिकिड़ो माना प्रेपोज़िशन माना पार्टिकल आहे उन में 2 अची वेंदा आहिनि प्रेपोज़िशन ऐं ॿियो अची वेंदा आहिनि त 2 हुन में थिया त माना 3 थिया इहे त 5 जेके क़िस्म आहिनि ॿिया उहे सभु अरबी में इस्म जे अंदरि अचनि था पिया इन करे ही सभु इस्म जो माना क़िस्म आहे हिकिड़ो ज़ालिक इनखे चओ इस्मुल इशारो ठीकु आहे हीअं चइजे अलज़ी इहो बि इस्म आहे ठीकु आहे ऐं जेको यदउ आहे इहो फ़ेल आहे धिकींदो आहे न ॿार खे यदउल यतीम धिकींदो आहे उहो इहो फ़ेल आहे जेको कमु थिए थो यतीम इस्म आहे ठीकु आहे इहो हाणे अॻिते हलूं था पिया इस्मुल इशारा खे थोरो सम्झण जे लाइ ज़ालिक मुज़कर लाइ हूंदो आहे तिल्क मोनस लाइ हूंदो आहे
ऐं उलाइक वरी जमा लाइ हूंदो आहे। इहो ज़ालिक जेको हिते आयो आहे परे जे लाइ आहे, माना अलाह पाक पाण उनखे इशारो ॾेई डिस्कस थो करे, ही माण्हू न उहो माण्हू, माना इन करे तनक़ीद थींदी आहे इहो ई माण्हू आहे जेको इहो कमु करे थो पियो ख़राब, जेके क़यामत ते यकीन कोन्हे को ऐं उहो ई धिकारे थो पियो यतीम खे। उन खां पोइ थोरो हीअ शीट पे वेझे लाइ वरी कहिड़ा लफ़्ज़ ईंदा उहे बि शीट में ईंदा, इंशाअल्लाह शेयर कंदासीं। टी आयत चऊं था वला यहुद अला तआमिल मिस्कीन, ऐं न रुग़बत ॾियारींदो आहे कंहिंखे मिस्कीन चे खाराइण ते, जेके आख़िरत में यकीन कोन्हे न त मिस्कीन खे कोन खाराईंदो को। हाणे माण्हू चवंदा आहिनि न त इहो भई जेके नेकी जा कम थियनि था पिया ॿिया टिया, कि काफ़िर नेकी जा कम कंदा हुआ, बनु हाशिम बनु उमैया पाण में मुक़ाबिलो कंदा हुआ। उन वक़्तु जेके काफ़िरनि जे ज़माने में जेके तवाफ़ करण ईंदा हुआ कबला शरीफ़ जो, उन्हनि खे खाधो खाराइण में पंहिंजी वॾाई सम्झंदा हुया ऐं वधि खां वधि अॻिते हलंदा हुया, कोशिशि कंदा हुआ त हिते खाराइण जी, पर छाजे लाइ हूंदो उहो ख़ुदा वास्ते न हुयो, अलाह जी रज़ा लाइ न हूंदो हुओ, पंहिंजे ॾेखाव लाइ, पाण खे वधाइण लाइ। ही माण्हू जेके इहो कमु कनि था, कारोबार हूंदा हुआ हुते, मुंहिंजो कारोबार वधंदा हुआ, इहा शइ। पोइ बाक़ी मिसकीन जेको हक़ी आहे उनखे रुग़बत कोन ॾियाराईंदा आहिनि, उन्हनि जी उनखे ज़रूरत कोन्हे, पैसे सां ॻाल्हि ई पैसे जी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जो ज़मानो बि घणे क़दुरु इहो थी वियो आहे, पर काफ़ी माण्हू आहिनि जेके मिसकीननि जो ख़्यालु कनि था पिया, असांखे करणु खपे। यानी कमाल इहो आहे त न रुग़बत ॾियारींदो आहे, ईअं न आहे हिते तूं पाण न खाराईंदो आहे। लफ़्ज़ क़ुर पाक जा सम्झणु खपनि। रग़बत ॾियण जो मतिलबु इहो आहे त पाण करे ऐं ॿिए माण्हू खे बि रग़बत ॾियारे त उहो कमु इहो नेकी जो करे, मिसकीन खे खाधो खाराए। पंहिंजे पाड़े वारनि खे, कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो आयो हुयो त पंजाब पुलिस वञी हिकिड़ा जेका कंहिं मज़ार ते वेठा हुया फ़क़ीर, उन्हनि जा पटा बटा लाथऊं त सभु सही हुया, माना 3-4 जेके पकड़िया हुया। ॿार खे हिकिड़ो गाॾीअ में ॿार खणी घुमाईंदा आहिनि मायूं न, ॿार खे कढियऊं जेको आहे त उहो साईं ॿार घुमे फिरे पियो। इहे मिसकीन न आहिनि। मिसकीन जेके ॼाणो पंहिंजे अज़ीज़ क़रीब पहिरियों उन्हनि जो हक़ आहे, उन्हनि खे ॾिजे। रस्ते ते जेके फ़क़ीर वग़ैरह बीठा आहिनि, अलाह आलम केरु हक़दार आहे असां कोन था चई सघूं, पर जेकॾहिं पंहिंजो मिसकीन भाउ भेण सौट मासात अज़ीज़ क़रीब पाड़े वारो को यतीम, उहे पहिरीं मिसकीन आहिनि त उन्हनि जो पहिरियों हक़ हुजणु खपे। अलाह आलम। यहुद इहो फ़िअल आहे हिते, व असांखे ख़बर आहे, व ला माना न, व माना ऐं ला माना न, यहुद माना इहो फ़िअल आहे, इहो रग़बत ॾियारणु कंहिंखे। अलाह जेको हिते ईंदो अगेन इहो साए में लिखियलु आहे, अलाह आहे हर्फ़ जर, हर्फ़ जार या हर्फ़ जारिन बि चवंदा आहिनि, अरबी में जार बि चइबो, हर्फ़ जर माना। हाणे हर्फ़ जर जो कमु छा हूंदो आहे त उन खां पोइ जेको बि लफ़्ज़ ईंदो उन ते छा ईंदी, कसरा ईंदी, माना ज़ेर ईंदी आहे। अलाह खां पोइ छा ईंदो आहे, कसरा ईंदी। ऐं बा बि हर्फ़ जरिन आहे। हिते ॾिसो जेकॾहिं पोइ ते वञूं असां त पोइ ते उहो बि हर्फ़ जर बराक ते हलूं पिया, बा जॾहिं ईंदो उन खां पोइ जेको लफ़्ज़ हूंदो उन ते कसरा हूंदी। ठीकु थियो। उन खां पोइ अचूं था चौथी आयत ते, इहे 3 ॻाल्हियूं थी वयूं। अलाह पाक हाणे जॾहिं ॻाल्हि करे थो पियो त फवैलुल लिल मुसल्लीन, पोइ वेल आहे, तबाही आहे, बर्बादी आहे, ख़ैर न आहे कंहिंजे लाइ, उन्हनि निमाज़िन लाइ। हाणे निमाज़ी लाइ न चयो वियो, निमाज़िन लाइ। छा आहे हिनखे सूरत क़यामत में ॾिसूं था त पहिरीं इहा था ॾिसूं त निमाज़िन लाइ एॾो वेल छो आहे। सूरत क़यामत नंबर 75 आहे, उनजी आयत 31 नंबर चए थी पई फला सदक वला सल्ला। जेके दोज़ख में हूंदा उहे छाजे करे हूंदा, फलासत ईअं यकीन न कयो, वला सल्ला ऐं निमाज़ न पढ़ी। पोइ निमाज़ लाइ वेल छो थियो हिते। सूरत क़यामत में अलाह चए थो पियो त जेके निमाज़ नथा पढ़नि उन्हनि लाइ वेल आहे। ऐं सूरत क़यामत जॾहिं मां इहा आयतूं लिखियूं त ॾाढी दिलि चई त जेको मां हिनखे 4-5 आयतूं पूरियूं लिखां, सॼो न बि खणी आख़िर ताईं, त पोइ अलाह हे त इन जी तर्जुमा, पोइ न की अलाह जे कलाम खे सचो कयई ऐं ही फला सदक हिकिड़े ॼणे लाइ आहे हिते, भला सलाह ऐं न की निमाज़ पढ़ियई, तॾहिं दोज़ख में वियो। ठीकु आहे। पोइ अॻिते छा थो पियो चल पियो, वलाकिन कज़ब वतवल्ला, वरी कज़ब जी ॻाल्हि अची वई। वलाकिन कज़ब वतवल्ला, तवल्ला माना फिरण, पोइ कूड़ भायई ऐं मुंहुं मोड़ियई। सुम्म वरी ज़हब इला अहलिही यतमत्ता, वरी पंहिंजे घर वारनि ॾांहुं आकिड़जी हलियो, आकड़ करण। औला लक फौला, बर्बादी आहे तो लाइ
पोइ तबाही आहे। हिन में कंहिंजो ज़िक्र थो अचे उहो सूरत में ॾिसबो, पर जंहिंजे लाइ बि ॻाल्हि आई आहे अलाह पाक इन शइ खे तमामु हिकिड़ो निंदियो आहे हिन ॻाल्हि खे, यानी कूड़ भाई हिनखे अलाह जे कलाम खे ऐं मुड़ी हले वियो ॿुधण खां बि, घर वारनि हाणे त पाण ते मोतबर थो सम्झे, अलाह पाक तुंहिंजे लाइ छा थो चए, बर्बादी आहे तो लाइ, पोइ तबाही आहे, वरी थो चए तबाही आहे तो लाइ, पोइ तबाही। अहिड़े माण्हू लाइ कंहिंजे लाइ पहिरीं ॻाल्हि कहिड़ी आई असांजी इहा, फला सदक वला सल्ला, सदक पहिरीं वार, असां सदक असां हदीस मुबारक ॿुधंदा आहियूं, चवंदो सदक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माना मञोसीं बिल्कुलु, सदक माना मञणु। न मञियो हिन क़ुर खे ऐं न निमाज़ पढ़ी, कमाल न आहे, क़ुर पाक सां गॾु या सदक सां ईमान सां गॾु अलाह पाक कहिड़ी ॻाल्हि जी अहमियत कई आहे, सल्ला, निमाज़ जी। निमाज़ जी एॾी अहमियत आहे क़ुर पाक हिकिड़ी जाइ ते न काफ़ी जाइ ते ॿुधाए थो पियो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी में असां ॾिठो त नबी करीम सां हदीस मुबारक आहे जंहिंजो मफ़हूम इहो आहे त निमाज़ मुंहिंजे अखियुनि जी थधाण आहे, ऐं निमाज़ मोहबत सां पढ़णु खपे न, पर हिते वेल कंहिंजे लाइ आहे, कहिड़े निमाज़नि लाइ आहे। असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, हाणे सोचिजे ॿी ॻाल्हि इहा, ही निमाज़नि लाइ जेको वेल आहे इहो चवनि था त ही आयतूं मदनी आहिनि, छो जो मदीने मुबारक में निमाज़ूं पढ़ंदा न, हुते त लिकी लिकी पढ़बियूं, जेको मके पाक में त उहे आम तौर निमाज़ूं त कोन हुयूं न। हू पहिरियों आयतूं मके पाक में जे काफ़रनि लाइ न, ही उन्हनि जे लाइ जेके मदीने मुबारक में हुया उन्हनि जे लाइ चयो थो वञे फवैलुल मुसल्लीन, वेल आहे उन्हनि निमाज़नि लाइ, कहिड़नि लाइ, अल्लज़ीना अन सलातिहिम साहून, उहे जेके पंहिंजे निमाज़नि खां गाफ़िल रहंदा आहिनि। गाफ़िल जो मतिलबु छा आहे, टाइम ते न पढ़णु, इहो बि उन्हनि में हिकिड़ो अची थो वञे पियो, पढ़णु ई न, पर निमाज़ी आहे माना पढ़ंदो ज़रूरु आहे, पर कॾहिं पढ़ंदो कॾहिं न, अलाह से माफ़ करे असांखे, असां बि ईअं ई आहियूं, पर कोशिशि कर टाइम ते पढ़णु खपे ऐं ख़ासि करे जमात सां पढ़णु खपे इंशाअल्लाह ताला। औरतुनि लाइ जमात न आहे, मर्दनि जी ॻाल्हि आहे। अल्लज़ीना, हाणे अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून हिकिड़ी इहा ॻाल्हि, ॿी ॻाल्हि अल्लज़ीना हुम युराऊन, उहे जेके रिया कंदा आहिनि, ॾेखाल आहे निमाज़, तसवर त कजे, ऐं ख़ुदा करे ग़लती में बि इहा शइ न थिए जो ॾेखाल आहे असां इहा कयूं, छो जो जंहिं ॾेखाल आहे थी अलाह पाक आख़िरत में चवंदो जंहिंजे ॾेखारण लाइ तूं इहा निमाज़ पढ़ी बदिलो बि उन खां वठि निमाज़ जो, केरु असांखे हुते निमाज़ जो बदिलो ॾींदो जंहिंजे करे असां पढ़ंदा हूंदासीं हिते। नेकी काई बि कजे अलाह अलाह कजे, ॾेखाल आहे न कजे, छो जो उन नेकी जो अजुर ई न मिलंदो न। ॾेखाल लाइ कंदासीं, जंहिंजे लाइ कंदासीं, जेको तारीफ़ असांखे ॿुधणी आहे, से ॾाढो नेक आहे, माशाअल्लाह क़ुर बि पढ़ाईंदो आहे, टोपी पढ़ी माशाअल्लाह, वाह ॾाढो बहितरीन। जिन जे लाइ असां इहो कयूं था पिया, जॾहिं अल्लाह पाक चवंदो हाणे इनाम बि इन्हनि खां घुर, पोइ असां छा कंदासीं? इन करे पंहिंजे हर नेक कम खे अल्लाह जी रज़ा लाइ रखिजे, हर नेक लफ़्ज़ ॻाल्हाइजे ज़ुबान मां न अल्लाह जी रज़ा लाइ, जंहिंसां दुश्मनी जो लफ़्ज़ ॻाल्हाइजे अल्लाह जी रज़ा हुजे त ॻाल्हाइजे, न कजे दुश्मनी कॾहिं। अल्लज़ीना अन सलातिहिम साहून हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि अल्लज़ीना उहे जेके रिया कंदा आहिनि, टीं ॻाल्हि वयमनऊन अलमाऊन, ऐं इनकार कंदा आहिनि, मना थींदी आहे न, यमनऊन ऐं मना मों निकितल आहे, ऐं इनकार कंदा आहिनि नंढियुनि नेकी जो, माउन चइबो नंढी नेकी, इन करे सूरत अल-माउन नालो इन जो इतां पियल आहे, आख़िरी अखर लफ़्ज़ तां। कॾहिं कॾहिं सूरत जो पहिरियों लफ़्ज़ हूंदो आहे, हिन सूरत जो नालो आख़िरी लफ़्ज़ ते आहे, माउन, नंढी नंढी नेकी। नंढी नेकियूं कीअं आहिनि? हिकिड़ो अन, अच्छा हिते ॿी ॻाल्हि इहा, हिते इहो अन बेहर्फ़ जर आहे, छो अन खां पोइ सलातिहिम ॾिसण में कसरा आई न, अन बि इन में ई थो अचे, अन माना अरबी में चइजे, अना अंग्रेज़ी में चइबो अबाउट, जिन असां चओ निमाज़ इन्हनि खां, अहिड़े नमूने सां सिंधी में चेंज थी वेंदो, पर हूअं अन माना अबाउट, कंहिं बाबति ॻाल्हि कबी आहे न। हाणे ही जेको आहे, ही टे जेकी आयूं इहे ॻाल्हियूं, उन में हिकिड़ी ॻाल्हि ॾिसणी आहे असांखे, अल्लज़ीना, टे ॻाल्हियूं जेके आहिनि जिन निमाज़नि लाइ वेल आहे, उन्हनि में हिकिड़ो कहिड़ो आहे अल्लज़ीना सलातिहिम साहून, जेके पंहिंजे निमाज़नि खां गाफ़िल रहंदा आहिनि, उहो पंहिंजी ज़ात ते आहे, जेकॾहिं मां का गफ़लत कई त मूंसां ई रही न, नऊज़ बिल्लाह, अलाह से करे न कयूं, पर जेको बि कंदो गफ़लत निमाज़ जी, उहो उन जो पंहिंजो पाण ताईं फैलाए अलाह सां आहे मामिलो।
पर ही जेको आहे الذين هم يراؤون उहे जेके रिया कंदा आहिनि वयमनउन الماعون ऐं इनकार कंदा आहिनि नंढियुनि नेकियुनि जो इन्हनि जो असर छो उन्हनि ते कोन थो त इहे मुआशरे में असर क़ुर पाक केॾो क्लियर ॿुधाई आहे इहा ॻाल्हि हुन निमाज़ुनि लाइ वियल आहे नंढी नंढी नेकियुनि खां मना कबी त पोइ कीअं मुआशरो सही थींदो इनकरेज कबो न नंढी नंढी नेकी खे रिया खे ख़तमु कजे त ही ॻाल्हि इहा आहे इहो कंहिंजे लाइ हुयो मदीने पाक में जेके मुनाफ़िक़ हूंदा हुया उहे निमाज़ इन करे पढ़ंदा गॾु त वेठा हूंदा छो जो जेकॾहिं असां गॾु नथा वेहनि निमाज़ुनि में नथा वञनि त ख़बर हूंदा त काफ़र अञा इस्लाम कोन आंदो अथई पर हुननि जे अंदर में इस्लाम न हुयो ॿाहिरि वञी सूर बकरा पढ़ंदासीं हुन में जॾहिं आयासीं इंशा ताला अलाह पाक उन लाइ चए थो इहे धोखो था ॾियनि युखादिऊन अल्लाह वल्लज़ीन अल्लाह ऐं मोमिननि खे धोखो था ॾियनि पर अलाह पाक चए थो पाण खे था धोखो ॾियनि अलाह खे छाजो धोखो ॾींदा उहे इहे माण्हू हुया जेके निमाज़नि खां माना जेके हुन में रिया कंदा हुया ऐं ॿियो वरी अॻिते हली नंढी नंढी नेकियुनि खां बि माण्हुनि खे रोकींदा हुया नंढी नेकियुनि जो थोरी मिसाल खणूं जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हिते मूंखे हिकिड़ो नज़र आयो सूरह यासीन मुबारक में ॾाढो असां पढ़ंदा आहियूं बार बार पढ़ंदा आहियूं पर छा असां हुन ते गौर कयो आहे नंढी नेकी कहिड़ी फॉर एग्ज़ाम्पल ही जेका आयत आहे 47 48 ते ईमान ते आहे 47 नंबर जी ॻाल्हि था कयूं उनखे अलाह पाक चए थो त वैदा क़ील लहुम अनफिकू मिम्मा रज़क़कुमुल्लाह क़ाल लज़ीन कफ़रू लिल्लज़ीन आमनू अनुतिमु मल्ला यशाउल्लाह तमाम ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त जेके अलाह अव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे तंहिं मां ख़र्चो तॾहिं काफ़िर मोमिननि खे छा चवंदा आहिनि चवंदा त छा अहिड़े खे असां खारायूं तो जेकॾहिं अलाह घुरिया त खेसि पाण खाराया पोइ हुनखे चवंदा तव्हां गुमराही में अलाह पोइ वरी जेकॾहिं आख़िरत जी ॻाल्हि हूंदी त पोइ छा चवंदा हुआ भई कुलून माता हाज़ल इन कुंतुम सादिक़ीन ऐं चवंदा आहिनि त जेकॾहिं अमीं सचायो त इंजाम कॾहिं पूरो थींदो ॿुधायो न कॾहिं क़यामत ईंदी आणियो क़यामत इहो ईमान थियो ऐं उहो थी नंढी नंढी नेकी जेके चइबो त अलाह जे रिज़्क़ मां कुझु ॾियो असां बि कोशिशि घणे क़दुरु ईअं सोचींदा आहियूं मुंहिंजे ख़्याल में अलाह आलम असां केरु सोचींदा हूंदा की त तमामु अलाह पाक उन्हनि खे नेक तबियत ॾिनियूं आहिनि भई मां जो हिनखे ॾियां थो अलाह जी मर्ज़ी जा पाण न ॾिए सा मुंहिंजो कहिड़ो कमु आहे पाण ॼाणो पर बहरहाल सभिनी खे अलाह रज़ाक आहे सभिनी खे त मदद कोई कोन थो करे सघे पर जेके असांजा तालुकात आहिनि पंहिंजे पाड़े में पंहिंजे मिटी माइटी वारा उन्हनि जो ख़्यालु उन्हनि खे ईअं अलाह ते न छॾियूं अलाह कंहिंखे कोन छॾींदो असां पाण कम अज़ कम ईअं न कयूं जो असां चऊं पाण ॼाणूं था पिया हिते इंशा ताला पंहिंजो असां सेशन ख़तमु था कयूं पिया फ़क़ति सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि इहा आणिजे थी पई इन सूरत खां पोइ जेको असां ॻाल्हि कईसीं हिकिड़ो हूंदो आहे हिन में अलॻि जेको डिटेच प्रोनाउन उन माना ॿियो हूंदो आहे अटैच प्रोनाउन हिकिड़ो अलॻि ज़मीर हूंदो आहे ॿियो गॾियल ज़मीर इन ते असां ॻाल्हायो जी कोन घणो करे वरी लफ़्ज़ आहिनि हिनखे सम्झणु खपे इंशा ताला हिन मिसाल बि ॾिनल आहिनि उन खां पोइ वरी मुअनिस जा अलॻि मिसाल आहिनि हिते उन खां पोइ टी ॻाल्हि इहा ही बि स्लाइड शेयर कंदासीं त 3 क़िस्म थी सघनि था पिया जॾहिं बि कम्युनिकेशन थींदी आहे कम्युनिकेशन थींदी जॾहिं बि तॾहिं या हाज़िर जेको हूंदो पाण माण्हू ॻाल्हाईंदो मुतकलम जंहिंसां ॻाल्हाइबो हिकिड़ो हूंदो आहे थर्ड पर्सन जंहिंजे बाबति ॻाल्हाइबो आहे भले उहो साम्हूं भले खणी हितां खणी वेठो हुजे लाड़काणे वेठो हुजे या खणी हिते भरिसां वेठो हुजे पर जॾहिं असां डायरेक्ट कंहिंसां न ॻाल्हाईंदासीं त हुनखे ग़ाइबु चइबो हिन जो या हुननि जो ठीकु आहे उन खां पोइ फेल जी ॻाल्हि लाइ यादि रखी छॾिजे ही 3 ॻाल्हियूं मादिन मुदारे अम्र आईंदा जेको फेल खणंदासीं उन जा जेके आहिनि ही 2 जेके आहिनि इहे मादिन ऐं मुदारे इनखे माना ज़रूरु खणी इन जो रिपीटिकेशन कबी हलबी कीअं TPI सां गॾु पढ़बो इंशाल्लाह नेक्स्ट टाइम हिनखे कंदासीं उन खां पोइ ॿियो थींदो आहे हिन में 3 ॿियूं ॻाल्हियूं आहिनि टोटल 6 आहिनि हिकिड़ो मादी ॾिसबो मुदारे ॾिसबो अम्र ॾिसबो उन खां पोइ फ़ाइल मफ़ूल ऐं फ़ेल हीअ शइ ठीकु आहे ऐं हीअ ॻाल्हि इहा त हिन में बुनियादी अख़र कहिड़ा आहिनि उनजी माना कहिड़ी आहे हीअ असां पैटर्न पंहिंजो खणी हलंदासीं इंशाल्लाह ताला अॻिते हलूं था पिया जीअं ई 2 लफ़्ज़ आया ही अरायत चयोसीं न इहो इनजो मादी थींदो यरा रा या अख़र आहे बुनियादी रा अलिफ या कज़ब आयो त छा थींदो इहो आयो न
हरत अली जी युकज़िब आयो त कज़ब थींदो आहे त इन जो पास्ट टेंस कज़ब युकज़िब कज़िब ये काज़ दाल बे इन सां पोइ जेकॾहिं असां फ़ाइल ऐं मफ़ूल थींदासीं त इहे हिते लिखियल आहिनि इंशाअल्लाह ताला ॾिसो ठीकु तो इहे असां शेयर कंदासीं है न यदउल यतीम चयोसीं त उहो किथां उनजो थींदो द यदउ उदउ द मदउ द माना धिकारण कंहिंखे ऐं इंशाअल्लाह से त पंहिंजो सेशन पूरो कयूं था पिया ही बि करे चुकासीं ही बि थी वियो अल्हम्दुलिल्लाह अॼु सिखियोसीं हिन में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन त 7 आयतूं आहिनि ही सूरत उन काफ़िर बाबति ॿुधाए थी काफ़िर उन जेको दीन खे कूड़ो सम्झे थो ऐं जेको यतीम खे धिकारे थो छो त उहो माण्हू आख़िरत ते यकीन नथो रखे उन खां पोइ इन्हनि निमाज़नि लाइ तबाही आहे जेके उन में 3 क़िस्म आया आहिनि पंहिंजे निमाज़ खां गाफ़िल रहनि था पिया रिया कनि था नंढी नंढी नेकिन खां रोकनि था हिन में इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त पहिरियूं 3 आयतूं जेको अकेले फर्दल आहिनि अलाह पाक फरमायो ॾिठो त उनखे उन खां पोइ जेके बाद वारियूं आहिनि उहे जमाल आहिनि जीअं सलात लाइ आयो उहो जमाल आयो ऐं तिलावत क़ुरान जो कानून बि इदगाम वारो उहो असां ज़िक्र करे चुकासीं असां दुआ घुरूं था अलाह पाक खां बारकल्लाहु फी वलकुम बारकल्लाहु ली वलकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम अल्लाह पाक असांजो बयान सम्झण क़बूल फरमाए जेका ग़लती आहे अल्लाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए ओवर टू सही नेम साहब सुभान जज़ाकल्लाह ख़ैर साईं तमामु बहितरीन रिकॉर्डिंग साईं